डॉक्टर साहब पहिरियों मुंहिंजो सुवाल जेको हुयो न उहो हुयो त जेको 13 वारो तजुर्बो हुयो क़ौम परस्तनि जो गॾिजी इलेक्शन विढ़ण वारो, मुंहिंजे ख़्याल में अॼु मां हिन ते बि अचूं था पीपल्स पार्टी जी कारकर्दगी ते बिल्कुलु असां तव्हांखे पूरो मौक़ो ॾींदासीं हुन ते ॻाल्हायो, पर उहो तजुर्बो जेको हुयो क़ौम परस्त पार्टियुनि जो गॾियल इलेक्शन विढ़ण वारो। ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां त तरक़ी पसंद पार्टी कॾहिं बि कंहिं अलायंस जो हिसो न रही आहे। असां हमेशह पंहिंजे इंतख़ाबी निशान ते इलेक्शन विढ़ी आहे। 2013 जी बि असां पंहिंजे इंतख़ाबी निशान ते विढ़ी, 18 जी बि असां पंहिंजे इंतख़ाबी निशान ते विढ़ी, हींअर विढ़ी। बाक़ी अपोज़िशन पार्टियुनि सां सियासी लविचड़ ॻांढापो मशवरो इहो उन वक़्तु बि जारी हो, हाणे बि जारी आहे। ऐं पीपल्स पार्टी एतिरा वॾा शानदार कम कया आहिनि सिंध में जो तमामु ज़रूरी थी पियो आहे जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इक़्तिदार जो इहो जेका सिंध जे मथां मुसीबत आहे इहा लाहिण लाइ सभिनी अपोज़िशन पार्टियुनि खे यकजा हिकमत अमली जोड़े कमु करण जी ज़रूरत आहे। अच्छा, उहा हिकमत अमली तव्हांजे ख़्याल में हिकिड़ियूं धुरियूं जेके GDA जे पारां बीहनि थियूं, जॾहिं की तव्हांजी पार्टी ऐं अवामी तहरीक जेका आहे उन्हनि जुदा उम्मीदवार बीहारिया आहिनि। मिसाल तौरु वॾी बोन ऑफ कंटेंशन रहियो आहे कासिमाबाद। तव्हांखे यादि हूंदो त 13 में तव्हांजी ख़्वाहिश हुई तव्हां कासिमाबाद तां बीहो, पर उहा सीट जेका आहे उहा हली वई अयाज़ लतीफ़ अली जो ॾे। हिन वक़्तु अयाज़ साहब ऐं हुनजा 2 फर्ज़ंद उते बीठल आहिनि ऐं जॾहिं त तरक़ी पसंद पार्टी बि उते पंहिंजा कैंडिडेट बीहारिया आहिनि। ॾिसो हाणे अयाज़ पलीजे साहब खे असांजे तरफ़ां मुकमिल हिमायत 2013 में मां वॉलंटियरली अयाज़ पलीजे साहब लाइ ख़ाली कई सीट, मां फार्म न भरायो, अयाज़ पली साहब जी मदद कईसीं। ऐं हाणे वरी हिन वक़्तु जेको 2024 जी इलेक्शन में मां 1 साल खां इहो ऐलान करे चुको आहियां त कासिमाबाद जी सीट ते अयाज़ पलीजे साहब जी मुकमिल हिमायत कंदासीं ऐं अयाज़ पलीजे जो मुक़ाबिलो तरक़ी पसंद पार्टी न कंदी। त असांजे वाकई कैंडिडेटनि इहे फार्म भराया आहिनि त छो जो तव्हां सम्झो था इलेक्शन कंहिंजो फार्म कॾहिं रद्द थिए थो, कॾहिं अॻियां थिए थो, पोयां थिए थो, इन जे करे एहतियातन उहे फार्म भराया विया आहिनि। जेकॾहिं स्क्रूटनी जे मरहले मां अयाज़ लतीफ़ साहब जा फार्म बहाल थी विया त असांजो कैंडिडेट जेको अयाज़ पलीजे साहब जे हक़ में हथु खणी वेंदो, इन में का ॿी राय कान्हे। अच्छा, अवामी तहरीक ऐं STP जे विच में बि किथे पंहिंजो उम्मीदवार हिक ॿिए जे साम्हूं बीहारियल आहिनि। जीअं मिसाल तौरु 69 वारी जेका PS 69 ते मैडम सरिता तव्हांजे पारां बीठल आहे, जॾहिं त बहरान दर साहब जेको आहे अवामी तहरीक जे पारां बीठो आहे। छा अवामी तहरीक ऐं STP जे विच में बि का अंडरस्टैंडिंग आहे या उहा का ॻाल्हि ॿोल शुरू न थी आहे? अवामी तहरीक असां सभु जदोजहद में सालनि खां मोहतरम रसूल बख्श पलीजे साहब जे ज़माननि खां वठी असां मरहलनि में गॾु हूंदा आहियूं। नंढा नंढा सियासी दोस्ताना इख़्तिलाफ़ रहंदा आहिनि, गॾियल जदोजहद में बि हूंदा आहियूं। इन करे असांजी नॉलेज में इहो कोन्हे नई अवामी तहरीक जे साथियुनि को राब्तो कयो आहे। जेकॾहिं इहा अवामी तहरीक जा साथी सां राब्तो कंदा ऐं को गॾियल हिकमत में ठाहींदा सीट एडजस्टमेंट जे मसइले में त असां उन्हनि खे बि मायूस न कंदासीं। इंशाअल्लाह असां गॾियल तरीक़े सां, छो जो सिंध जो केस गॾियल आहे। असां चाहियूं था त हिननि जागीरदार क़यादतुनि जे मुक़ाबले में